हिन महिल 4:30 था थियनि। हिन महिल मुंहिंजे घर ते पुलिस अची वई आहे। चौधारी मुंहिंजे घर जे पुलिस बीठी आहे। ख़बर न आहे छा कंदी पुलिस, कुझु सम्झ में नथी अचे। सिर्फ़ु इहो ई आहे त मां सिर्फ़ु ऐलान कयो आहे त मां मोरे थी वञा ऐं मोरे में वञी करे शहीदनि जे वारसनि सां मिलंदमि। हिन महिल चौधारी मुंहिंजे घर जे पुलिस बीठी आहे। और आज असां वेठा हुआसीं राति खां तो पुलिस आई, दर भञी अम्मी खणी वई। अम्मी मतिलबु शहनाज शोर कर जेका माण्हुनि जी मदद कंदी आहे उन खणी वई। और ऐसे चौथा असांखे बि थोरो पासे खे डर न आहे। असां खां फ़ोन बि खसे, असां कुझु न करे सघियासीं। हुननि वटि नंढा गोलियूं इलाही हुया, इलाही गाॾियूं 100 गाॾियूं आयूं दर भॼन खणी वई।